अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदीहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम, क़ुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलय्य अन्नमा इलाहुकुम इलाहुं वाहिद फ़मन कान यरजू लिक़ाअ रब्बिही फ़लियअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 18 नंबर सूरत सूरह अल कहफ़ ऐं उन जी आख़िरी आयत जेका 110 नंबर आहे तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे हिकु अज़ीम ख़ुशख़बरी ॾिनी आहे। एॾी वॾी ख़ुशख़बरी जो काइनात में इन खां मथे ॿी का बि ख़ुशख़बरी न आहे। हिकु त इंसान जन्नत में दाख़िल थी वञे, वॾी कामयाबी आहे। ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, अल्लाह ताला फ़रमाए थो इहा तमामु वॾी कामयाबी आहे। पर जन्नत में दाख़िल थियण खां पोइ अल्लाह ताला सां, पंहिंजे रब ऐं ख़ालिक़ सां मुलाक़ात करणु, इहा जन्नत जी सभ खां वॾी नेमत आहे। हर इंसान, हर मोमिन, उनजी इहा तमन्ना आहे त जंहिं रब मूंखे ख़लक़ियो आहे, जंहिं रब मूं ते बेशुमार अहसान कया आहिनि, बेशुमार नेमतूं अता कयूं आहिनि, आऊं उन रब जो दीदार करियां। इहो दीदार दुनिया में मुमकिन कोन्हे। अल्लाह इंसान जी दुनियावी अख खे इहा ताक़त ई कोन ॾिनी आहे जो अल्लाह ताला खे ॾिसी सघे। पर क़यामत ते ॾींहुं जन्नत में जॾहिं इंसान पहुचंदो, अल्लाह उहा ताक़त अता कंदो। जी क़ुरान मजीद जी सूरत अल क़ियामा आयत नंबर 22-23 जे अंदरि अल्लाह ताला फ़रमाए थो, वजूहुन यौमइज़िन नाज़िरह इला रब्बिहा नाज़िरह। फरमाई, वजूहुन, उन ॾींहुं कुझु चेहरा अहिड़ा हूंदा, नाज़िरह, जेके तरो ताज़ा हूंदा, इला रब्बिहा नाज़िरह, ऐं उहे पंहिंजे रब खे ॾिसंदड़ हूंदा। चेहरा तरो ताज़ा हूंदा, पंहिंजे रब खे ॾिसंदड़ हूंदा। ऐं अल्लाह ताला काफ़िर ऐं मुशरिक जे बारे में फ़रमायो, कल्ला इन्नहुम रब्बिहिम यौमइज़िन लमहजूबून। फरमाई, उन ॾींहुं हरगिज़ न, उन ॾींहुं काफ़िर ऐं मुशरिक पंहिंजे रब जे दीदार खां परदे में कया वेंदा, अल्लाह खे ॾिसी न सघंदा। त इहा वॾी सज़ा हूंदी जेका जहन्नमियुनि खे मिलंदी
जो उहे पंहिंजे रब जो दीदार न करे सघंदा। ऐं मोमिननि खे तमामु वॾी नेमत अता कई वेंदी जो उहे पंहिंजे ख़ालिक मालिक परवरदिगार जो दीदार कंदा। पर उन लाइ अल्लाह ताला कुझु शर्त ॿुधाया आहिनि। हिन आयत में 2 शर्त अल्लाह ताला ॿुधाया आहिनि। पहिरियों ई अल्लाह ताला फरमायो, कुल ऐं पैगंबर तूं चओ, इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, आऊं त सिर्फ़ तव्हां जहिड़ो इंसान आहियां। यानी जिन्स जे लिहाज़ खां पाण सॻोरा इंसान आहिनि, असां जहिड़ा। पर पंहिंजे शान में, पंहिंजे मक़ाम में, किरदार, अखलाक, इल्म, अमल, उन में अल्लाह जो रसूल जंहिं दर्जे ते पहुतल आहे अॼु ताईं को बि इंसान कोन पहुतो आहे। पर उन जे बावजूद आहिनि इंसान, असां जहिड़ा इंसान आहिनि जिन्स जे लिहाज़ खां, पर सदन शान इंतहाई अज़ीम तरीन आहे अल्लाह जी मखलूक जे अंदरि। अॻिते अल्लाह ताला फरमायो त अव्हां जो रब, अव्हां जो इलाह हिकु ई आहे। तव्हांजा घणा रब कोन्हे, तव्हांजो माबूद घणा कोन्हे, न 2, न 4, न 100, न हज़ारे। अव्हां जो माबूद हक़ीक़ी हिकु ई आहे जंहिं तव्हांखे ख़ल्क़ियो आहे। पाण सभु सम्झूं था असांजो ख़ालिक अकेलो आहे, त जेको ख़ालिक आहे उहो ई इबादत ते लाइक़ु आहे। मुंहिंजो जुमिलो ज़हन में रखिजो त जेको ख़ल्क़े नथो, जंहिंमें ख़ल्क़ण जी ताक़त ऐं सिफ़त न आहे, उहो कॾहिं माबूद थी नथो सघे। ख़ल्क़ण जी सिफ़त सिर्फ़ अल्लाह ताला जी सिफ़त आहे, त ख़ालिक बि अकेलो अल्लाह ताला आहे। अॻिते फरमायाई, फमन कान यरजू लिक़ा रब्बिही, जेको माण्हू उम्मीद रखे पंहिंजे रब सां मुलाक़ात जी, उनखे 2 कम करणा आहिनि। फल यअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। पहिरियों कम उनखे घुर्जे त नेक अमल करे, अमल साले करे, ऐं ॿियो शर्त पंहिंजे रब जी इबादत में कंहिंखे बि शरीक न करे। माना अल्लाह सां मुलाक़ात जे लाइ इहे 2 बुनियादी शर्त आहिनि। पहिरियों शर्त नेक अमल करे। पर हाणे सुवाल तो पैदा थिए, नेक अमल चइबो छा खे आहे? जेकॾहिं पाण माण्हुनि जी मर्ज़ी ते छॾियूं, हर माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां मुतयन करे वठंदो दादा जेको कमु आऊं करियां पियो सो नेक अमल आहे, पोइ त वॾो तज़ाद खड़ो थी वेंदो, वॾा इख़्तिलाफ़ात पैदा थी वेंदा। जी ॾिसो अहले बिदत नयूं नयूं बिदतूं इन बुनियाद ते शुरू कयूं आहिनि। जंहिं कम खे सुठो सम्झनि था पंहिंजे पर में उन ते अमल कनि था। पर यादि रखी छॾियो, शरई लिहाज़ खां नेक अमल उहो आहे जंहिंमें 2 शर्त हुजनि। पहिरियों शर्त त इंसान जॾहिं बि को नेक अमल करे, नियत छा हुजे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे। जेकॾहिं अमल करे थो ऐं नियत आहे त माण्हू मुंहिंजी वाखाण कनि, ॾेखाउ थिए, त उहो अमल नेक कोन्हे, अल्लाह क़बूल बि कोन कंदो। जीअं दौर जे अंदरि अल्लाह ताला रहम फरमाए, जॾहिं खां ई सोशल मीडिया जो दौर आयो आहे, तव्हां ख़बर आहे त माण्हू हाणे पंहिंजूं इबादतूं लिकाइनि कोन था, हाणे उनखे ज़ाहिर कनि था। तव्हां त माण्हू असांजी वाखाण कनि। ग़ालिबन इमाम सलमा बिन दीनार जो कौल मूं पढ़ियो, उनखां कंहिं माण्हू पुछियो, साईं इख़लास छाखे चइबो आहे? तॾहिं चयाई, उक्तुम मिन हसनातिक
कमा तक्तुम सय्यातिक कमा तक्तुम हसनातिक उक्तुम मिन हसनातिक कमा तक्तुम सय्यातिक। तू पंहिंजूं नेकियूं ईअं लिकाए जी गुनाह लिकाईंदो वञे। उक्तुम मिन हसनातिक कमा तक्तुम सय्यातिक। हर माण्हू तां ख़बर आहे गुनाह करण खां पोइ लिकाए थो। उहो चाहींदो न आहे त मुंहिंजा गुनाह पधरा थियनि, गुनाह मुंहिंजा ज़ाहिर थियनि। इमाम साहब चवे थो तूं पंहिंजूं नेकियूं बि ईअं लिकाए, माण्हुनि खे ख़बर न पवे। लेकिन तव्हां ॾिसो था, अल्लाह रहम फरमाए, उहो दौर अची चुको आहे जेकॾहिं कंहिंखे 5 किलो अटे जा ॾिए थो त उनखे हथ में ॾेई पाण फोटू कढाए थो, पोइ फेसबुक ते रखे थो सॼी दुनिया खे ॾेखारण जे लाइ, ऐं उन मुस्लमान भाउ जी इज़त नफ़्स खे टुकड़ा टुकड़ा करे छॾे, धजियूं उॾाए छॾे। 5 किलो अटो ॾेई फोटू रखणु, 50 रुपया ॾेई फोटू रखणु, ही कहिड़ी नेकी आहे? तव्हां ॿिए मुस्लमान भाउ खे त ज़लील करे छॾियो न, उनजी सफ़ेद पोशी तव्हां ख़तमु करे छॾी दुनिया जी वाखाण ॿुधण जे लाइ। या अल्लाह जा बाना उम्रे ते वञनि था, हज ते वञनि था, मोबाइल हथ में आहे, बैतुल्लाह जो तवाफ़ थिए पियो, मोबाइल हथ में आहे। मूंखे ॿुधायो कहिड़ो उन माण्हू जो इख़लास हूंदो, उन माण्हू जो रब सां कहिड़ो तालुक़ क़ाइमु थींदो जेको हर वक़्तु मोबाइल हथ में खणी बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे या हरम जे अंदरि हले पियो। कहिड़ो इख़लास थींदो? ज़रूरत कहिड़ी आहे शइ जी? मूंखे ॿुधायो। सिर्फ़ु इन जे करे त माण्हू वाखाण कनि, माण्हुनि खे ख़बर पवे त उम्रे ते वियो आहियां, हज ते वियो आहियां। तूं इबादत कंहिं लाइ करीं थो? अल्लाह जा बाना, मोमिन इबादत इन लाइ कंदो आहे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे। ॾिसो, अल्लाह जे नबी फरमायो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अमल करण बि शिरक आहे। पाण फरमाइनि था मन सल्ला युराई फ़क़द अशरक। जेको माण्हू नमाज़ पढ़े थो ॾेखारण जे लाइ, तहक़ीक़ उहो माण्हू शिरक करे थो। वमन तसद्दक़ युराई फ़क़द अशरक। को माण्हू सदको करे थो, ख़ैरात करे थो, नियत आहे त माण्हू ॾिसनि, माण्हू मुंहिंजी वाखाण कनि, पाण सुगरा फरमाइनि था शिरक करे थो। पाण फरमाइनि था वमन साम युराई फ़क़द अशरक। रोज़ा रखे थो, हालांकि रोज़ो अहिड़ी इबादत आहे जंहिंजी ख़बर इंसान पाण खे हूंदी आहे या अल्लाह ताला खे हूंदी आहे। जेकॾहिं इख़लास खां कमु वठे कंहिंखे ख़बर कोन पवंदी, पर ही माण्हुनि खे ॿुधाए थो त मूं रोज़ो रखियो आहे, पढ़ो ॾे थो उन जो। अल्लाह जे नबी फरमायो तहक़ीक़ उहो शिरक करे थो। हालांकि उलमा चयो आहे इहो शिरक असगर आहे, बहरहाल आहे त शिरक न, जंहिंसां इंसान जूं नेकियूं तबाह थी वञनि थियूं। तव्हां ॾिसो, पाण सुगरा फरमाइनि था क़यामत ते ॾींहुं हिकिड़ो माण्हू अल्लाह वटि ईंदो, दुनिया में हुन नेक अमल कया हूंदा माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। अल्लाह ताला छा फरमाईंदो अहिड़नि माण्हुनि खे? इज़हबू इलल लज़ीन कुंतुम तुराऊन फ़ि दुनिया हल तजिदून इंदहुम जज़ान। अल्लाह जा बानो, दुनिया में जिन खे ॾेखारण जे लाइ तव्हां अमल कया, अॼु सवाब वञी उन्हनि खां वठो, वञी बदिलो उन्हनि खां वठो। मूं वटि बदिलो कोन्हे, छो तव्हां मुंहिंजे लाइ अमल कया ई कोन हुआ त रब राज़ी थी वञे। तव्हां अमल कया हुआ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, हाणे वञी बदिलो बि उन्हनि माण्हुनि खां वठो। मूंखे ॿुधायो को माण्हू बदिलो ॾींदो? उन ॾींहुं त हर माण्हू खे पंहिंजी साह जी लॻल हूंदी त मुंहिंजी जान बची वञे। जॾहिं अल्लाह उनखे तड़े छॾींदो, वञी उन्हनि खां बदिलो वठ, छा उनजो हाल थींदो? तंहिंजे करे अल्लाह जे रसूल जेको सो माना फरमायो इन ई जे बारे में त इहो बि हिकिड़े क़िस्म जो शिरक आहे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अमल करणु। पर जेकॾहिं इख़लास हुजे, अल्लाहु अकबर, छा तव्हांखे बदिलो मिले थो? पाण सगुरा फरमाइनि था हिकिड़ो माण्हू अल्लाह जे रस्ते में, सही बुखारी हदीस आहे, हिकिड़ी खजूर ख़र्च करे थो, हिकिड़ी। छा हुनजी क़ीमत आहे? छा हुनजी हैसियत आहे? पर नियत छा आहे त मुंहिंजो रब राज़ी थी वञे,
अल्लाह उनखे पंहिंजे हथ में वठे थो, सॼे हथ में, ऐं उनजी परवरिश करे थो, वधाए थो। पाण सुगरा फरमाइनि था जी अवां मां को माण्हू पंहिंजे घोड़े जी फर जी परवरिश कंदो आहे, रब वधाए थो। तव्हांजो जॾहिं क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो, पाण सुगरा फरमाइनि था उहा हिकिड़ी खजूर जबल उहद जेतिरी बणिजी वेंदी। वही सोचो, जबल उहद, विकीपीडिया लिखे थो 7 खां 7.5 किलोमीटर डिघो आहे जबल उहद। हिकिड़ी खजूर जेका अल्लाह करण ॾिनी वञे, उहा क़यामत जे ॾींहं ताईं जबल उहद जे बराबरि थी वेंदी, छो त नियत ख़ालिस हुई। पाण सुगरा निकिता आहिनि मदीने खां जंग तबूक जे लाइ। रस्ते ते पाण साहबा खे फरमाइनि था, मदीने में असां अहिड़ा माण्हू छॾे आया आहियूं, पाण जेका बि वादी तय कई आहे, कंहिं बि रस्ते तां लंघिया आहियूं, उहे माण्हू पाण सां गॾु आहिनि, वेठा मदीने में आहिनि, पाण सां गॾु आहिनि। छो? उज़र जे करे उहे माण्हू जिहाद में शामिल थी न सघिया, उन्हनि खे उज़र रोके छॾियो। नियत हुई त असां वञूं जिहाद ते, पर उज़र जे करे अची कोन सघिया। हाणे वेठा मदीने जे अंदरि, अल्लाह जो नबी चवे थो जेका पाण वादी तय करियूं पिया, उहे माण्हू पाण सां गॾु आहिनि। छाजे करे? नियत ख़ालिस हुई। त पहिरियों शर्त आहे, यादि रखी छॾियो, तव्हांजी नियत सची हुजे, रब राज़ी थी वञे। कि मुस्लमान भाउ सां तावन करियो था, लिक में करियो। अल्लाह जे नबी फरमायो 7 क़िस्मनि जा माण्हू अहिड़ा आहिनि जेके क़यामत ते ॾींहुं अल्लाह जी छांव में हूंदा, जंहिं ॾींहुं का छांव बि कोन हूंदी, सायो कोन हूंदो। उन में हिकिड़ो उहो माण्हू जंहिं सॼे हथ सां ख़र्च कयो, खाॿे हथ खे ख़बर कोन पई, एतिरे क़दुरु लिक में। कि मुस्लमान भाउ सां तावन करियो था, लिक में करियो। उन वीचारे जी इज़त नफ़्स रहिजी वञे, सुफ़ेद पोशी बरक़रार रहिजी वञे, पढ़ो न ॾियो, ऐलान न करियो पंहिंजे नेक अमलनि जो। पहिरियों शर्त आहे त अल्लाह कारण अमल हुजे, ऐं ॿियो शर्त इंतिहाई अहम आहे त जेको बि असां अमल करियूं, यादि रखी छॾियो, उहो प्यारे पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ हुजे। जेकॾहिं अल्लाह जे नबी जी सुन्नत न आहे न, अमल पाण खे कहिड़ो बि सुठो नज़र अचे, उनजी अल्लाह वटि का बि अहमियत कोन्हे। ॾिसो, हींअर पाण असर नमाज़ पढ़ी आहे 4 रकात। जेकॾहिं को माण्हू 5 रकात नमाज़ पढ़े इरादत ॼाणी वाणी करे, अल्लाह नमाज़ क़बूल कोन कंदो। हालांकि सजदा ॿ वधीक करे पियो, रुकू वधीक करे पियो, क़ुरान ज़्यादा पढ़े पियो, पर उनजी नमाज़ क़बूल कोन पवंदी जेकॾहिं इरादतन ॼाणी वाणी करे 5 रकातूं पढ़े थो। छाजे करे? अल्लाह जे प्यारे पैगंबर जे तरीक़े जे ख़िलाफ़, सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। अॼु ॾिसो पाण वटि केतिरा माण्हू अमल कनि था जिन जो अल्लाह रसूल खां, सहाबा खां सबूत कोन्हे। तव्हां ॾिठो थो माण्हू गुज़ारे वञे, 3 ॾींहं ते टीजो, 10 ॾींहंनि खां पोइ ॾहो, 40 ॾींहंनि खां पोइ 40, साल खां पोइ 12। अल्लाह जा बानो, अल्लाह जे नबी जी ज़िंदगी में केतिरा सहाबा गुज़ारे विया, संदन 3 न्याणियूं गुज़ारे वयूं, सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु गुज़ारे वियो, 2 घरवारियूं गुज़ारे वयूं। छा प्यारे पैगंबर के हिकु जो इहो टीजो, ॾहो, 40 या 12 कयो? बाद में हज़ारे सहाबा गुज़ारे विया, के हिकिड़े सहाबी जो टीजो, ॾहो, 40 या 12 थियो। पोइ शयूं पाण वटि किथां आयूं आहिनि? इहे सभु हिंदुस्तान खां इम्पोर्ट थी वञनि, हिंदू मत खां आयूं आहिनि, इस्लाम सां हिन जो वास्तो ई कोन्हे। हाणे 15 शाबान जी राति गुज़री, माण्हू ख़ुसूसी नमाज़ूं पढ़नि पिया, रोज़ा रखनि पिया। हालांकि जेके मुहक़क़ीन उलमा आहिनि, का बि अहिड़ी हदीस सही कोन्हे त 15 जी राति खे असीं ख़ासि बणायूं इबादत जे लाइ। का बि सही हदीस कोन्हे, सभु रिवायतूं ज़ईफ़ आहिनि।
जेके ज़ईफ़ रिवायतनि ते अमल कनि ऐं सही हदीसूं छॾे ॾीनि, क़यामत ॾींहुं अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदा? माना जेके रिवायतूं ज़ईफ़ आहिनि, मुहद्दिसीन किराम जिन खे ज़ईफ़ चयो, उन ते अमल आहे। ऐं होॾां सही हदीसूं सिर्फ़ु रफ़ुल यदैन तव्हां ॾिसो, 100 जी तादाद में हदीसूं आहिनि। कहिड़ो हदीस जो किताब आहे जंहिंजे अंदरि रफ़ुल यदैन जी हदीस न हुजे? उन सां दुश्मनी आहे, उन सां बाक़ायदे दुश्मनी आहे। मज़ाक, मस्करियूं, चर्चा, भोग, बैतुल्लाह खे बूंदा पियो ॾे, मखियूं पियो उॾाए, घोड़े जे पुछ वांगुरु पंहिंजा हथ पियो खणे। ही क़ौम सुन्नत जी इज़त पई करे। वही सोचियो, बिदअतनि ते ज़ोर आहे, सुन्नतनि ते अमल करण लाइ तयारु कोन्हे। मग़रिब खां पोइ अज़ान ईंदी इंशा अल्लाह, पाण 2 रकातूं पढ़ंदा आहियूं फ़र्ज़ नमाज़ खां अॻु में। बदीन में अहल हदीस खां सवाइ कंहिंजी मस्जिद में एतमाम आहे कंहिंमें? हालांकि अल्लाह जे रसूल जा 3 जेके माना इन में अमल साबित आहिनि, पाण अमल बि करे चुका आहिनि, हुकम बि आहे ऐं तकरीर बि आहे। तकरीर मां मुराद हीअ का पाण तकरीर करियूं पई आहे न, हदीस जी इस्तिलाह में मुहद्दिसीन जेके चवंदा आहिनि तकरीर, त जॾहिं अल्लाह जे रसूल जे साम्हूं को अमल कयो वञे, पाण ख़ामोश रहनि, उनखे तकरीरी सुन्नत चइबो आहे। 3 सुन्नत जा जेके माना सूरतूं साबित आहिनि, पाण हुकम ॾींदा सल्लू क़ब्लल मग़रिब, सल्लू क़ब्लल मग़रिब, सल्लू क़ब्लल मग़रिब लिमन शाह। बुखारी जी रिवायत। मग़रिब खां अॻु में नमाज़ पढ़ो, मग़रिब खां अॻु में नमाज़ पढ़ो, मग़रिब खां अॻु में नमाज़ पढ़ो। 3 दफ़ा चवनि था, सही बुखारी जी रिवायत। पोइ चवनि था जेको चाहे, जेको चाहे। इन मां साबित छा थियो? त फ़र्ज़ कोन्हे, लाज़िम कोन्हे, पर मुस्तहब आहे। पढ़णु चाहे त पढ़ी सघे थो, मुस्तहब आहे, सवाब मिलंदो। अॼु बि तव्हां ॾिसो, बैतुल्लाह जे अंदरि 5-7 मिंट जमात खड़ी कोन थींदी आहे। मस्जिद नबवी जे अंदरि अज़ान आई मग़रिब जी, 4-5 मिंट जमात खड़ी कोन थींदी आहे। बल्कि जद्दे जे शहर जे अंदरि ताऊं काफ़ी अरसो रहियो आहियां, उते त 10 मिंट जमात खड़ी कोन थींदी आहे। 10 मिंट मसाजिद जे अंदरि मूं नोट कयो, 10-10 मिंट जमात खड़ी कोन थींदी। माण्हू ईंदा हुआ, 2 रकातूं पढ़ंदा हुआ, तंहिंखां पोइ जमात खड़ी थींदी। हुकम अल्लाह जे रसूल जो, पाण अमल कयो अथनि। इब्न हिब्बान जी हदीस आहे, अल्लाह जे रसूल 2 रकातूं पढ़ियूं, हुकम बि साबित, अमल बि साबित। हाँ, टी शइ सहाबा किराम चवनि था, असीं एॾे वॾे तादाद में इहे 2 रकातूं पढ़ंदा हुआसीं जो अचण वारो ओपरो माण्हू सम्झंदो हो त शायदि फर्ज़ थी चुकी नमाज़, सहाबा सुन्नतूं बाद वारियूं पढ़नि पिया। एतिरे वॾे तादाद में उते हदीस लफ़्ज़नि, पाण सोगरनि असांखे हुकम बि कोन ॾिनो, न मने कई। उन हदीस में आहे, लेकिन हुकम बि हदीस में साबित आहे। उन हदीस में त हुकम बि कोन ॾिना, मने बि कोन कया। माना तकरीरी सुन्नत बि आहे, फ़इली सुन्नत बि आहे, क़ौली सुन्नत बि आहे। लेकिन हलिया वञो, आहे मस्जिद में एतमाम। इन जे करे जो हनफी आहियां, तो इमाम अबू हनीफा ते कलमू पढ़ियो आहे? छा इमाम अबू हनीफा तोखे रोकियो आहे? छा इमाम साहब तोखे मने कई आहे? कंहिंखे ताक़त आहे जो प्यारे पैगंबर जी सुन्नत ते अमल खां रोके? कंहिंजी हिम्मत आहे? पैगंबर जो फरमान ऐं अमल अची वञे, कंहिंजी ॻाल्हि कोन हलंदी, केर बि हुजे। सुन्नतनि ते अमल करण लाइ तयारु कोन्हे, बिदअतनि ते ज़ोर। ॾिसो, जेकॾहिं सुन्नत जे ख़िलाफ़ सहाबी बि बाद औक़ात अमल करे छॾे, अल्लाह अमल क़बूल नथो करे। केतिरा मिसाल आहिनि। सैयदना अबू बुरदा रज़ी अल्लाह अन्हु 10 तारीख़ ज़िलहिज्जा जी यौमुन नहर बकरी घर में ॿियारी हुई कुर्बानी जे लाइ, पर छा कयई? ईद निमाज़ खां अॻु में कुर्बानी करे छॾियई। सहाबी जहिड़ो माण्हू बकरी घर में बीठल आहे कुर्बानी जे लाइ, नियत छा आहे? अल्लाह राज़ी थिए। पर कुर्बानी थी वई? कोन थी। नियत ख़ालिस आहे,
अल्लाह राज़ी थिए, पर अमल क़बूल कोन थो पवे। छाजे करे? मुंहिंजे प्यारे पैगंबर जो तरीक़ो कोन्हे। जॾहिं अल्लाह जे रसूल खे ख़बर पई त अबू बुरदा बकरी अॻु में ज़बह करे छॾी आहे, ईद नमाज़ खां अॻु में नियत बि ख़ालिस आहे त पाड़े में ग़रीब रहनि था ऐं बकरी कुई गोश्त उन्हनि में विरायां, उहे खाई पी तंहिंखां पोइ ईद नमाज़ ते अचनि, उन बकरी ज़बह करे छॾी। पर पाण सुगरा फरमाइनि था तिल्क शातु लहमिन या अबा बुरदा, अबू बुरदा जेका बकरी तो कुठी सिर्फ़ गोश्त वारी बकरी तो कुई छॾी, तोखे कुर्बानी जो सवाब कोन मिलियो। ॾिसो साहबी महरूम रहिजी वियो। छाजे करे? तरीक़ो अल्लाह जे रसूल जो कोन्हे। अल्लाह अमल क़बूल कोन कंदो। तंहिंजे करे इहे ॿ बुनियादी शर्त आहिनि। ऐं नेक अमल का मामूली शइ कोन्हे। क़ुरान खोलियो, अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो, सूरह फातिर जी आयत नंबर 10 जे अंदरि फरमाई इलैहि यसअदुल क़ल्बु तय्यब वल अमलु सालिह यरफ़उहु। अल्लाहु अकबर। जेके अरबी ग्रामर ॼाणनि था उनखे मालूम हूंदो हिते इलह माना उन अल्लाह ॾांहुं, उनखे पहिरीं आंदो वियो आहे, तक़दीम आहे। इन तक़दीम जे करे हसर जी माना पैदा थी वई आहे त उन अल्लाह ॾांहुं ई, कंहिं ॿिए ॾांहुं न, उन अकेले अल्लाह ॾांहुं पाक कलमो मथे चढ़े थो ऐं नेक अमल उनखे मथे खणनि था। पाक कलमो माना ईमान तौहीद मथे वञनि था। खणे केर थो? नेक अमल खणनि था। ऐं इन ई आयत में दलील आहे, अल्लाह जो लख रहमत हुजनि मुहद्दिसीन किराम ते, जिन चयो इन मां सबूत मिले थो, दलील आहे अल्लाह जी ज़ात मथे आहे। इलैहि यसअदु, उन अल्लाह ॾांहुं मथे चढ़े थो। जेकॾहिं हिते अल्लाह आहिनि नऊज़ बिल्लाह हर जॻह ते, पोइ मथे छो पियो वञे? पोइ पाक कलमो मथे छो पियो वञे? पोइ नेक अमल उनखे मथे छो था खणनि? जेकॾहिं नऊज़ बिल्लाह अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे, कलमो मथे छो पियो वञे? इहो इजमाई अक़ीदो आहे, यादि रखी छॾियो। इजमाई अक़ीदो आहे, ॻंढ ॾेई छॾियो। सहाबा, ताबईन, तबो ताबईन, मुहद्दिसीन, हिकिड़ो तव्हांखे सलफ़ में माण्हू कोन मिलंदो जे चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे। सभिनी जो इत्तफ़ाक़ी इजमाई अक़ीदो आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, मथे आहे। ॻंढ ॾेई छॾियो। इन खां थिड़ियो गुमराह थी वेंदो, थिड़ियो गुमराह थी वेंदो। इहो इजमाई अक़ीदो आहे सलफ़ सालिहीन जो। अल्लाह जे रसूल जूं हदीसूं, क़ुरान जूं बेशुमार आयतूं। ॾिसो क़ुरान में चए थो वही मथां खां नाज़िल थिए थी, हेठि अचे थी। बरसाति मथां खां हेठि अचे थी। मलाइक मथां खां हेठि अचनि था। ॾिसो न, अल्लाह उनखे मोकिले थो, अल्लाह वही नाज़िल करे थो, सभु शयूं मथां खां हेठि अचनि थियूं। पर जॾहिं पाक कलमे अमलनि जो ज़िक्र थियो तॾहिं रब छा फरमायो? मथे चढ़नि था। माना अल्लाह जी ज़ात मथे आहे। इन जे करे अल्लाह जो हिकिड़ो नालो अल अली। आयतुल कुर्सी यादि आहे? वहुवल अलीयुल अज़ीम। हू सभ खां मथां ऐं सभ खां अज़ीम तरीन आहे, वॾो आहे, सभ खां मथां आहे। सिर्फ़ शान जे लिहाज़ खां न, ज़ात जे लिहाज़ खां बि अल्लाह सभ खां मथे आहे। तंहिंजे करे बानी बि चयो न, जॾहिं अल्लाह जे रसूल पुछियो ऐन अल्लाह, के माण्हू सम्झंदा आहिनि जाहिल त शायदि सिर्फ़ु इल्मी मसइला आहिनि। इल्मी न, अक़ीदे सां तालुक़ आहे। जॾहिं उन बानी खे अल्लाह जे रसूल जे साम्हूं आंदो वियो, पाण सगोरन अक़ीदे जो इम्तिहान वरितो। असांजी भेनरूं ॿुधनि, ख़वातीन जो अक़ीदो बि छा हुअणु घुरिजे। जॾहिं उन औरत खे अल्लाह जे रसूल जे साम्हूं आंदो वियो, सैयदना मुआविया बिन हकम उनखे आज़ादु करणु चाहे पियो, त पाण सगोरन औरत जे अक़ीदे जो इम्तिहान वरितो, टेस्ट। ऐं टेस्ट में सभ खां पहिरियों सुवाल अल्लाह जे रसूल कहिड़ो कयो? इहो कोन था पुछनि त बरसाति केरु थो वसाए, औलाद केरु थो ॾे, ज़मीन आसमान जो ख़ालिक ऐं मालिक केरु आहे? न, ऐन अल्लाह, अल्लाह किथे आहे? छो पैगंबर पुछियो? जेकॾहिं इहो सिर्फ़ु इल्मी मसइलो आहे, अल्लाह जे रसूल हिकिड़ी बानी खां जेके आम तौर ते अणपढ़ियल हूंदियूं हुयूं, इहो सुवाल छो कयो? सही मुस्लिम जो हवालो आहे, को मामूली किताब जो बि न।
औरत अल्लाह फिस्समा, अल्लाह आसमान में मथे आ। पर ॿियो सुवाल कनि था, मन अना, आऊं केरु आहियां, मूंखे सुञाणी थी? चयाई अंत रसूलुल्लाह, तव्हीं अल्लाह जा रसूल आहियो। सुवाल ई ॿ। पाण छा था फरमाइनि, या मुआवियतो आतिकहा फइन्नहा मोमिना, ऐं मुआविया हिन औरत खे आज़ाद करे छॾ, ही मोमिना औरत। पैगंबर मोमिना हुजण जी माना त ज़मानत ॾिनी, फ़ैसिलो ॾिनो, का मामूली ॻाल्हि कोन्हे। छो न अल्लाह खे मथे मञियो ऐं अल्लाह जे रसूल खे सुञाताई, पाण सुगरनि फरमायो आज़ाद करे छॾ, मोमिना। त नेक अमल मथे वञनि था। ऐं ॿुधाए छॾियां, नेक अमल उहे शयूं आहिनि, यादि रखी छॾियो दोस्तो, दुनिया जो क़ीमती तरीन खज़ानो इहे नेक अमल आहिनि। मोमिन जे लाइ नेक अमल न आहिनि न, कुझु बि तव्हां वटि कोन्हे। भले तव्हां वटि किरोड़नि जूं गाॾियूं हुजनि, अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं हुजनि, बहितरीन ज़मीन हुजे, ख़ूबसूरत घरवारी हुजे, औलाद हुजे, दुनिया जी हर नेमत हुजे, पर अमल साले ईमान कोन्हे, अल्लाह जो कसम ख़ाली हथे आहियो, ख़ाली हथे आहियो। पर जेकॾहिं ईमान अमल साले आहे, सभु कुझु तव्हां वटि आहे। भले तव्हांजो पेट ख़ाली हुजे, बुखायल हुजो, जिस्म ते पूरा तव्हां बहितरीन कपिड़ा पातल न हुजनि, घर में मानी जे लाइ बि कुझु न हुजे, खाइण जे लाइ, पर जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो, अक़ीदत तौहीद ते पाबंद आहियो, ऐं तव्हां नेक अमल करे रहिया आहियो, तव्हां इंतहाई ख़ुशि नसीब इंसान आहियो। क़ुरान खोलियो, अल्लाह ताला ख़ुदि फरमाए थो, फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति उलाइकुम खैरुल बरिय्यह। सूरह अल बय्यिना छा फरमाई, बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं नेक अमल कया, उहे अल्लाह जी मख़लूक में सभ खां भला आहिनि। सभ खां भला केर आहिनि? जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया। अल्लाह चवे तो अल्लाह जी मख़लूक में सभ खां भला आहिनि। हिकु जॻह ते फरमायाई, सूरह सबा जी आयत नंबर 37, फरमाई वमा अमवालुकुम वला औलादुकुम बिल्लती तुक़र्रिबुकुम इंदना ज़ुल्फा इल्ला मन आमन व अमिल सालिहा। अल्लाहु अकबर। सूरह सबा आयत नंबर 37 फरमाई, अवां जा माल, अवां जो औलाद अवां खे अल्लाह जे असांजे वेझो कोन कंदो, क़रीब कोन कंदो। इन ॻाल्हि जे करे तव्हीं रब खे वेझा कोन थींदा। मुंहिंजा रब पोइ कहिड़ी ॻाल्हि जे करे? फरमाए जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया, से अल्लाह जे क़रीब थींदा। केॾो मूंखे ॿुधायो दर्जो आहे। ऐं फरमाई सूरह कहफ जी 107 नंबर आयत, जन्नतूं घणियूं आहिनि, पर जन्नतुल फिरदौस केॾो हुनजो मक़ाम आहे, अज़ीम जन्नत आहे। फरमायाई इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया, तिन जे लाइ जन्नत फिरदौस जी महिमानी आहे। उहे महिमान थींदा जन्नतुल फिरदौस जा, जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कयो। सोचो केॾो वॾो दर्जो आहे। हत्ता के जेकॾहिं तव्हां नेक अमल नथा करियो, तव्हांजो अक़ीदो सही न आहे, अवी पाण ते छा, पर जेकॾहिं अल्लाह जे पैगंबर जो पुट बि हुजे, रब जे नज़दीक उनजी का हैसियत कोन्हे। ॾिसो नूह अलैहिस्सलाम, घरवारी मुस्लमान कोन थी, पुट मुस्लमान कोन थियो, 950 साल तबलीग कयाई। जॾहिं अल्लाह जो अज़ाब आयो, ॿुॾे पियो पुट, अखियुनि जे आॾो, नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ कई, मुंहिंजा रब तो अहकमुल हाकिमीन आहीं, बादशाहनि जो बादशाह आहीं, तुंहिंजो वाइदो सचो आहे, मुंहिंजे पुट खे बचाए वठ। हिते हिकिड़ो दलील आहे त अल्लाह पंहिंजे पैगंबरनि जे आॾो मजबूर कोन्हे। इहे कूड़ा किस्सा ठाहिया विया आहिनि त रब्बुल आलमीन नऊज़ बिल्लाह के पीर बुज़ुर्ग जे साम्हूं माना मजबूर आहे। पैगंबरनि जे आॾो मजबूर न आहे, हू अलगनी आहे, बेपरवाह। ही बि आहे दलील आहे सूरह हूद जी, जॾहिं अल्लाह खां दुआ घुरे थो पंहिंजे पुट जे लाइ, पहिरियों मौलवी साहिबान खां पुछो, अल्लाह दुआ क़बूल कई? तव्हां चओ था न वास्तनि वसीलनि सां दुआ घुरबी आहे त क़बूल पइजी वेंदी आहे। नऊज़ बिल्लाह अल्लाह ॼण बुज़ुर्गनि जे आॾो मजबूर हुजे। नबी बुज़ुर्ग आया कोन्हे। अल्लाह जे पाननि में सभ खां अफ़ज़ल केर आहिनि? पैगंबर।
दुआ घुरियाई, अल्लाह कबूल कई, बल्कि अल्लाह ताला तंबीह कई पंहिंजे पैगंबर खे। छा फरमाई? अहिड़ा सुवाल मूंखां न कर नूह जंहिंजो तोखे इल्म कोन्हे, मतां जाहिलनि मां न थी वञी। पर रब्बुल आलमीन उन खां अॻु में छा फरमायो? इन्नहु अमलुन गैरु सालिह, तुंहिंजे पुट जा अमल बुछड़ा आहिनि, गैर सालिह आहिनि। नूह अलैहिस्सलाम जो पुट अमल बुछड़ा आहिनि, वियो जहन्नम जे अंदरि। असां वटि कूड़ा किस्सा ठाहिया विया आहिनि। सैयद ज़ादुआत वेंदो जन्नत में, भले पियो ज़िना करे, शराब पीए, व्याज खाए, हराम खाए, नमाज न पढ़े, शिरक में गर्क, जन्नत में वेंदो, छो त सैयद ज़ादुआ। छा नूह अलैहिस्सलाम जो पुट पैगंबर जो पुट कोन्हे? पर केॾांहुं वियो? जहन्नम जे अंदरि। अल्लाह वटि इहा शइ कोन्हे। हिकिड़ो बकरार बकरियूं चारण वारो बि रब जी तौहीद खे मञे थो, जन्नती आहे। हदीसूं मौजूद आहिनि, पाण सुगरा सफ़र में आहिनि। सही बुखारी जी रवायत आहे, तेसि ताईं अज़ान जो आवाज़ ॿुधनि था त को चवे पियो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह सभ खां वॾो आहे, अल्लाह सभ खां वॾो आहे। चवण वारो नज़र न पियो अचे। अल्लाह जे नबी फरमायो अलल फितरह, इहो माण्हू जेको चवे पियो अल्लाह सभ खां वॾो आहे, इहो फितरत ते क़ाइमु आहे, इस्लाम ते क़ाइमु आहे। वरी उन माण्हू चयो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह, ऐं शाहिदी ॾियां थो अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे। जॾहिं इहे लफ़्ज़ चयाई, पाण सुगरनि फरमायो ख़रजत मिनन नार, ऐं अल्लाह जी तौहीदी गवाही ॾियण वारा, तूं जहन्नम जी बाहि खां निकिरी वएं, बची वएं, जन्नत में दाख़िल थी वएं। साहबा चवनि था असांखे शौक़ जाॻियो, इहो आहे केरु जंहिंजे बारे में अल्लाह जो नबी चवे थो तूं जहन्नम जी बाहि खां बची वएं। पैगंबर का बि ॻाल्हि करे अल्लाह जी वही जे तहत, पंहिंजी मर्ज़ी सां न। साहबा चवनि था असीं आवाज़ पोयां वियासीं, विच में हिकिड़ो जबल अची वियो। जबल मथां चढ़ी जॾहिं ॿिए पासे पहुता आहियूं, फ़इज़ा हुव राई गनमिन, हिकिड़ो बकराड़ आहे जेको बकरियूं चारे पियो। नमाज जो टाइम थियो आहे, अज़ान ॾेई नमाज पढ़े थो। अल्लाह जे नबी उन जे लाइ जन्नत जी बिशारत ॾेई छॾी, या तौहीदी बरकत। बकरार घणो करे वीचारा अणपढ़ियल हूंदा हुआ, पर तौहीद कहिड़े मक़ाम ते पहुचायो। ऐं वॾा वॾा तालीम याफ़्ता, माना ईअं चइजे हुक्मरान, बादशाह जहन्नम रसीद थी विया, छो त मुशरिक हुआ। त दोस्तो अमल साले जे अंदरि यादि रखी छॾियो, सभ खां पहिरीं त तौहीद। असांजी भेनरूं ॿुधनि पियूं, उन खां पोइ ॿुधाईंदो हलां नमाज़ जो एहतमाम। नमाज़ कोन्हे तव्हांजी तौहीद जेका उहा बि अणपूरी आहे, तौहीद आई कोन्हे। मुवहिद हुजे ऐं बेनिमाज़ी हुजे, इहे ॿ शयूं हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि। अल्लाह छा फरमायो? अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, नमाज़ क़ाइमु करियो, मुशरिकनि मञा न थियो। छा साबित थियो? त बेनिमाज़ी मुशरिक आहे। अल्लाह जे नबी जो फरमान आहे बैनल अब्दि व बैनल कुफ्र तर्कु सलात, बाने जे विच में ऐं कुफर जे विच में फ़र्क़ु छा आहे? नमाज़ छॾणु। नमाज़ छॾे ॾिनाई, वियो कुफर में। मता तूं सम्झी बेली आऊं तौहीदी आहियां, दरगाहनि ते कोन थो वञा, नमाज़ बि न पढ़ां। नमाज़ खे छॾे ॾिनई, तुंहिंजे अंदरि तौहीद कोन रहंदी, तूं मुवहिद कोन आहीं। नमाज ईमान आहे, क़ुरान चवे थो ईमान आहे। इन खां मथे नमाज जी का अहमियत थींदी? ऐं दलील पेश करियां थो। बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, सहाबा किराम अल्लाह जो रसूल जॾहिं मके खां हिजरत करे मदीने आया, 17 महीना तक़रीबन बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा रहिया। इन ई दौरान के सहाबा अहिड़ा बि हुआ जेके ओॾां मुंहुं करे नमाज़ूं पढ़ंदा रहिया ऐं गुज़ारे विया। जॾहिं अल्लाह हुक्म नाज़िल कयो त हाणे बैतुल्लाह खे क़िबलो बनायो, त सहाबा जे ज़हन में हिकिड़ो सुवाल पैदा थियो त जेके असांजा ॿाहिरि गुज़ारे विया, बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ूं पढ़ंदा रहिया, उन्हनि जी नमाज़नि जो छा थींदो? आया नमाज़ूं क़बूल कयूं या नऊज़ बिल्लाह ज़ाया थी वयूं? जेके नमाज़ूं हुननि बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे पढ़ियूं, हाणे उन्हनि सुवाल कयो नमाज़नि जे बारे में, ऐं रब जवाब छा ॾिनो? गौर करियो। अल्लाह ताला फरमायो वमा कान अल्लाहु
लियुज़िय ईमानकुम, अल्लाह तव्हांजे ईमान खे ज़ाया करण वारो कोन्हे। सुवाल छाजे बारे में हो? नमाज जे बारे में। जवाब छाजो आयो? अल्लाह तव्हांजे ईमान खे ज़ाया करण वारो कोन्हे। अल्लाह ईअं कोन चयो वमा कान अल्लाह लियुज़िय सलवातकुम, सलवातकुम जो लफ़्ज़ कोन आयो, ईमानकुम। मालूम छा थियो? नमाज ईमान आहे, नमाज ईमान आहे, क़ुरान जो दलील आहे। यादि रखो, रमज़ान जो भलारो महीनो अचे पियो दोस्तो, थधा ॾींहं आहिनि, मुका थे हथा न विञायो। ही सियारे जा जेके रोज़ा आहिनि, ही त लुट जो माल आहे, मुफ़्त जो सवाब आहे। सवाब में का कमी कोन थींदी, चाहे ऊन्हारे जो रोज़ो हुजे चाहे सियारे जो रोज़ो हुजे, सवाब में का कमी कोन्हे। अल्लाह हिकिड़ो इनाम ॾिनो आहे पाण खे। वरी 33 सालनि खां पोइ पाण मां केरु जीअरो हूंदो? केरु जीअरो हूंदो मूंखे ॿुधायो त सही। 33 साल मूंखे अञा ताईं यादि आहे। मूंखे सर्विस मिली हुई, हूं त मूंखां विसर थी वञे, तॾहिं मार्च जो महीनो हो 1990। 1990 मार्च जो महीनो मूं ज्वाइनिंग कई 21 मार्च ते। तॾहिं कुझु ॾींहं खां पोइ रमज़ान जो महीनो अची वियो। अॼु 90 खां ई घणा थिया? 34 साल। 34 सालनि खां पोइ वरी मार्च जे अंदरि तव्हां ॾिसो रमज़ान शरीफ़ अची वियो। 33 साल लॻंदा आहिनि। 33 साल वधि में ॿ दफ़ा ज़िंदगी में ईंदो, 3 दफ़े हूंदा ई कोन, घणो करे हूंदा ई कोन दुनिया में। अॼु 90 सालनि जा घणा माण्हू आहिनि, घणा माण्हू जंहिंजी ज़बान 90 साल हुजे। इहा अल्लाह मौक़ो ॾिनो आहे, भरपूर फ़ाइदो वठो। ऐं उन फ़ाइदो तॾहिं वठिबो जॾहिं नमाज़ को हुजे। अहिड़ा असांजा भाइर आहिनि जेके रोज़ा त रखंदा आहिनि पर नमाज़ कोन्हे। अल्लाह जा बाना, नमाज़ खे छॾणु त कुफर आहे। पोइ जॾहिं तूं कुफर करी पियो, बाक़ी तुंहिंजूं इबादतूं छा क़बूल पवंदियूं? नमाज़ मां त कढणो ई न आहे। नमाज़ मोमिन जी वॾी निशानी आहे। तंहिंजे करे नमाज़नि जी पाबंदी करियो। ऐं उलमा त चयो आहे रमज़ान अचे उनजो इस्तक़बाल थींदो आहे। भई इस्तक़बाल कीअं थींदो? पाण वटि जॾहिं को महिमान अचे थो, ॿाहिरि निकिरी इस्तक़बाल करियूं था, छा रमज़ान जो इस्तक़बाल बि ईअं थींदो? छा अशार पढ़बा, नज़मूं पढ़बियूं? न, उनजो इस्तक़बाल कीअं थींदो? पहिरीं त अल्लाह खां दुआ घुरो जॾहिं रमज़ान अचे, मुंहिंजा रब असांखे नसीब फरमा। ख़बर कहिड़ी ज़िंदगी केॾी महिल ख़तमु थी वञे, आहे को पतो? रोज़ाने माण्हू मरनि पिया न, कीअं पिया मरनि? हिकिड़ो माण्हू शादी जा कार्ड विराए चुको आहे, 5 मार्च ते शादी आहे, गुज़री वई, बल्कि 5 मार्च अॼु ई आहे न, अॼोके ॾींहुं हुनजी शादी वीचारे जी। जेकोबाद जो नौजवान वकील, मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो अॻु में बिजली जो करंट लॻो, वीचारो गुज़ारे वियो। कार्ड विराइजी चुका आहिनि, शादी हाल जी बुकिंग थी चुकी आहे, 5 मार्च जी तारीख़ अॼोकी तारीख़ रखियल हुई, अॼु वीचारो क़ब्र जे अंदरि। नौजवान माण्हू, का बीमारी हुनखे कोन हूंदी, घणो करे बिजली जो शॉक लॻो आहे, गुज़ारे वियो। इहा ज़िंदगी। तंहिंजे करे अल्लाह खां दुआ घुरो, नसीब बि करे ऐं रब उन मां भरपूर फ़ाइदे वठण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। पोइ जॾहिं अची वञे पोइ छा कबो? उन खां अॻु में पहिरीं त अल्लाह खां दुआ बि घुरे, या अल्लाह मूंखे अता करियो रमज़ान जो भलारो महीनो। ऐं उन खां अॻु में पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि करे त जेके बि गुनाह करे पियो सभिनी माथ करे, वॾा गुनाह बि नंढा बि छॾे ॾे। वॾा गुनाह त हर सूरत में, पर नंढा गुनाह बि न करे। नंढा गुनाह कहिड़ा? ही जेको पाण जे खीसे में जेका शइ पई आहे न, मोबाइल, इन ते फेसबुक ऐं यूट्यूब, उहे शयूं आहिनि जॾहिं बि तव्हां खोलींदो का न का बुराई साम्हूं ईंदी। रमज़ान जे महीननि खां अॻु में, अचण खां अॻु में इनखे बंदि करे छॾियो। सिर्फ़ु दीन जे लाइ इस्तेमालु, छो त उहो गंद आहे जेॾी महिल खोलींदो का न का शइ बेहयाई वारी ईंदी। ऐं रोज़ जी हालत में जेकॾहिं तव्हां हलायो, मूंखे ॿुधायो तव्हां जी नज़र के अल्लाह जे पनाह ख़राब शइ ते पई, तव्हांजो अजर त ज़ाया थी वञे। पर बुख मां कहिड़ो फ़ाइदो, उन मां कहिड़ो फ़ाइदो जो तव्हांजूं नज़रूं हिकिड़ी गंदे पोस्टर ते पवनि, तव्हांजो सवाबु ख़तमु। तंहिंजे करे फेसबुक ऐं यूट्यूब इहे ॿई वॾा गंद आहिनि, उन मां हथु कढो। ऐं इस्तक़बाल कीअं थींदो? क़ुरान जी ज़्यादा तिलावत करियो,
क़ुरान ऐं रमज़ान जो गहरो तालुक़ आहे। इमाम सुफ़ियान सोरी रहमुल्लाह जे बारे में चए थो, वॾो मुहद्दिस हो, जॾहिं रमज़ान ईंदो तॾहिं ॿिया सभु कम छॾे ज़्यादा खां ज़्यादा क़ुरान जी तिलावत कंदो, ॿियूं इबादतूं एतिरियूं कोन कंदो, सभ खां ज़्यादा इबादत क़ुरान जी तिलावत। छो त अल्लाह जल बि फरमायो त क़यामत ते ॾींहुं रोज़ो ऐं क़ुरान ॿई शफ़ाअत कंदा। रोज़ो चवंदो मुंहिंजा रब मूं तुंहिंजे बाने खे खाइण पीअण खां रोके छॾियो ॾींहं जे टाइम ते। क़ुरान चवंदो मुंहिंजा रब मूं हुनखे निंड खां रोके छॾियो, मुंहिंजी तिलावत कंदो रहियो। ॿई शफ़ाअत कंदा, अल्लाह ॿिन्ही जी शफ़ाअत क़बूल कर। ऐं हिते रब जी अज़मत ॿुधाईंदो हलां, अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। रोज़ो जिस्म कोन्हे, जिस्म कोन्हे, क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। हीउ जेको आहे असां सिर्फ़ु पेपर ते उनजा अल्फाज़ पढ़ूं था, असल में क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, मख़लूक़ कोन्हे। क़ुरान अल्लाह जो कलाम मख़लूक़ कोन्हे, यादि रखी छॾियो। मख़लूक़ चवण वारनि खे सलफ़ सालिन काफ़िर चयो आहे, बल्कि एतिरे क़दुरु चयो अथनि जेको हुनजे कुफ़र में शक करे सो बि काफ़िर। ही पाण जेको क़ुरान पढ़ूं था इहे पना आहिनि, पना मख़लूक़ आहिनि, मस मख़लूक़ आहे, लेकिन ख़ुदि कलाम अल्लाह जो मख़लूक़ न आहे। यादि रखिजो अल्लाह जो कलाम आहे। हाणे क़यामत ॾींहुं अल्लाह ताला हिननि खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾींदो। रोज़ो पाण ॾिसूं बि कोन था, जिस्म बि कोन्हे, रब ॻाल्हाईंदो। हू त हर शइ ते क़ादिर आहे न, हर शइ ते क़ादिर आहे। रोज़े खां बि ॻाल्हाईंदो। तव्हांजा अमल तोरिया वेंदा मीज़ान में। ॾिसो हिते माण्हू नेक अमल करे थो, पर हू जेको मीज़ान हूंदो क़यामत जे ॾींहुं वारो, उहो मीज़ान उन में अहिड़ी सलाहियत हूंदी जेको अमल तव्हां अल्लाह खां सवाइ के ॿिए जे लाइ कयो हूंदो या सुन्नत जे ख़िलाफ़ कयो हूंदो, उनजी तौर कंदो ई कोन, वज़न ई कोन कंदो, तौर ई कोन कंदो उनजी। जेके बि अमल सुन्नत जे ख़िलाफ़ हूंदा या रब खां सवाइ के ॿिए खे राज़ी करण जे लाइ कया विया हूंदा, उहो मीज़ान उनजी तौर ई कोन कंदो। वेही सोचियो, एॾो हसास मीज़ान हूंदो त क़ुरान जी तिलावत ज़्यादा हुजे। उन खां पोइ अल्लाह जेकी कुझु ॾिनो आहे न, अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे। रमज़ान सां सखावत जो वॾो तालुक़ आहे, वॾो तालुक़ आहे। साहबी चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रमज़ान जे अंदरि एतिरा सखी हूंदा हुआ जी बरसाति में तेज़ हवा लॻंदी आहे, इन खां बि ज़्यादा। घर में हो छा, बाद औकात खाइण जे लाइ बि कुझु कोन हूंदो, लेकिन उन जे बावजूद अल्लाह जेकी कुझु ॾिनो रमज़ान जे अंदरि रब जे रस्ते में ख़र्च कंदा हुआ। असीं बि यादि रखो, कोशिशि करियूं ॾियण वारा थियूं, वठण वारा न थियूं। इज़त ॾियण वारे जी आहे, इज़त कंहिंजी आहे? नबी साधन छा फरमायो, मथां हथ हेठां हथ खां भलो आहे, अफ़ज़ल आहे। जेको ॾियण वारो आहे इज़त उनजी आहे। वीचारा के मजबूर हूंदा आहिनि जेके वठण जे लाइ, अल्लाह रहम फरमाए, वठी सघनि था, वीचारा मजबूर आहिनि, पर भलो हथ कहिड़ो आहे? ॾियण वारो आहे। रब जे रस्ते में हींअर साण या नियत करे छॾियूं, अल्लाह जेतिरी तौफ़ीक़ ॾिनी अल्लाह जे रस्ते में रमज़ान में ख़र्च कंदासीं। यादि रखी छॾियूं, रमज़ान एॾो अज़ीम महीनो आहे। ऐं इन ई महीने जे अंदरि ॿुधाईंदो हलां, जेको सो राति जो क़याम, अल्लाहु अकबर, ही तरावी नफ़ली निमाज़ आहे, पर वॾो हुनजो अजर आहे। घणा दोस्त छा कंदा आहिनि, ईअं चइजे त 8 रकातूं पढ़ी भॼी वेंदा ॼाए, हिकिड़े वॾे सवाब खां महरूम थीनि पिया। ख़बर अथव कहिड़ो सवाब? अल्लाह जे नबी फरमायो त मन काम मअल इमाम हत्ता यनसरिफ कुतिब लहू क़यामु लैलतिन। जंहिं माण्हू रमज़ान जी रातिनि में इमाम सां गॾु क़याम कयो, केतिरी देरि ताईं? जेसि ताईं इमाम नमाज़ खां वांदो थिए। वांदो थींदो 11 रकातनि खां पोइ न, जेसि ताईं इमाम नमाज़ खां वांदो थिए ही बि गॾु क़याम करे, उन जे लाइ पूरी राति जे क़याम जो सवाब लिखियो वञे। 8 रकातूं वरी भॼी वेंदा आहिनि, नवाफ़िल पढ़णा आहिनि। ठीकु आहे, उलमा इन जे लाइ बि गुंजाइश कढी, हदीसूं मौजूदु आहिनि, तो वितर पढ़ी छॾिया, उन खां पोइ बि गुंजाइश आहे। जेकॾहिं राति जो अखि खुले थी, नवाफ़िल पढ़ी सघो था, छो त अल्लाह जे प्यारे पैगम्बर वितर खां पोइ बि 2 रकातूं वेही पढ़ियूं आहिनि। इन वजह उलमा किराम, मुहद्दिसीन किराम नुक़्तो कढियो आहे त बाज़ औक़ात तव्हां राति जो देरि सां उथो था, तव्हां वितर पढ़ी चुका आहियो, तॾहिं बि गुंजाइश मौजूदु आहे, तव्हां पढ़ी सघो था।
लेकिन तव्हां पूरी नमाज इमाम सां गॾु पढ़ो, पूरी राति जे क़याम जो सवाब आहे। ऐं असांजूं भेनरूं, छो त माण्हू जॾहिं घर जे अंदरि हूंदो आहे, ठीकु आहे, नमाज हुनजी अफ़ज़ल आहे घर में, पर घर जे अंदरि सुस्ती थींदी आहे न, घर जा कमकार आहिनि। पर जॾहिं उहे असांजूं भेनरूं ऐं माइरूं, असांजूं धीअरूं हली आयूं मस्जिद जे अंदरि, मस्जिद जी हिकिड़ी पंहिंजी अज़मत आहे। हिते अचण सां जेको दिलि खे सुकून मिले थो न, बरसाति पवंदी आहे, घर में नमाज़ पढ़ंदा आहियूं, पर मज़ो कोन ईंदो, सुकून उहो कोन ईंदो आहे जेको अलाह जे घर में अचे थो। जॾहिं अलाह जे घर में हली आयूं तरावी नमाज़ अदा करण जे लाइ, हिते जेका रूहानियत हुजे थी मस्जिद जी, उनजा असरात बि थियनि था। उन खां पोइ जॾहिं तव्हां जमात सां नमाज़ पढ़ो था, का बि सुस्ती तव्हांखे कोन थींदी। क़ुर ॿुधण जो तव्हांखे सवाबु मिले थो। केॾो क़ुर तव्हीं ॿुधो था, तव्हांखे त मामूली क़ुर यादि हूंदो, पर केतिरो क़ुर तव्हीं ॿुधो था, उनजो तव्हांखे सवाबु थिए थो। अल्लाह जे घर ॾांहुं तव्हीं वुज़ू करे कदम खणो था, पाण शुक्रा फरमाइनि था, हर विख ते हिकिड़ो गुनाह माफ़ थिए थो, हर विख ते हिकिड़ो दर्जो बुलंद थिए थो, ऐं हर विख ते उन ई माण्हू खे नेकी मिले थी। ऐं हदीस लफ़्ज़ ॿुधंदा हलो, सिर्फ़ु अचण महिल न, हता यरजिअ, तव्हांजो घर मोटी वञे तॾहिं बि साॻियो सवाबु। तव्हां मस्जिद में नमाज़ पढ़ी घर ॾांहुं रवाना थिया न, हर विख ते नेकी, हर विख ते गुनाह माफ़, हर विख ते दर्जो बुलंद, सिर्फ़ु अचण महिल न, वञण महिल बि। तंहिंजे करे असांजूं भेनरूं अचनि मस्जिद जे अंदरि। मौलवी बाद मने कंदा आहिनि, अलाह जा बानो, हू औरतूं दरगाहनि ते वञनि पई, बाज़ारनि में वञनि, शादियुनि में वञनि, अलाह जे घर में न अचनि। भई हिते जेके अचनि थियूं त बेपर्दगी त कोन्हे न। हा, उन्हनि खे हुकम आहे, जेके भेनरूं निकिरनि थियूं, यादि रखो ख़ुशबू लॻाए न निकिरो। अलाह जे रसूल फरमायो, औरत बदकिरदार औरत आहे जेका घरां ख़ुशबू लॻाए ॿाहिरि निकिरे थी, फय कज़ा व कज़ा, ख़ुशबू लॻाए न निकिरे, बेपर्दा थी न निकिरे, पर्दो करे निकिरे, बा पर्दा निकिरे, ख़ुशबू न लॻाए ऐं अल्लाह जे घर में अचे, उनखे इजाज़त आहे। अल्लाह जे नबी फरमायो, ला तमनऊ इमा अल्लाह मसाजिद अल्लाह, जॾहिं अल्लाह जूं बानियूं अल्लाह जे घरनि में अचनि, मस्जिद में अचनि नमाज़ अदा करण लाइ, तव्हां खां इजाज़त घुरनि, मने न करियो, रोकियो न। तंहिंजे करे असांजी भेनरुनि खे घुरिजे अल्लाह जे घरनि में अचनि। हिकिड़ो वॾो फ़ाइदो, ऐं इहो बि दोस्तनि खे चवंदुसि, मौलाना अब्दुल क़यूम साहब हफ़िज़ुल्लाह मौजूदु आहे, त रमज़ान जे महीने जे अंदरि इशा खां पोइ, तरावी खां पोइ या मगरिब खां पोइ माण्हू घणो करे तकड़ में हूंदा आहिनि, तरावी खां पोइ 5-10 मिंट में को दर्स ॾियो। ॿाहिरि बि वेहनि, भेनरूं बि वेहनि, कुझु न कुझु हिकिड़ी हदीस पढ़ी 10 मिंट में सम्झाणी ॾियो, इंशाअल्लाह उनजा असरात थींदा। क़ुर जी आयत पढ़ी तफ़सीर करे छॾियो, हदीस पढ़ी सम्झाणी ॾियो, इंशाअल्लाह उनजा नताइज निकिरंदा। क़ुर हदीस उहे अज़ीम शयूं आहिनि जिन जो असरु दिलि ते थिए थो, यकीन। तंहिंजे करे इहो रमज़ान जो भलारो महीनो अचे पियो, अमल जेके आहिनि दोस्तो असांखे ज़्यादा खां ज़्यादा करणु घुरिजनि। छो त रसूलुल्लाह त फरमायो, जॾहिं मैयत खे दफ़न कबो आहे क़ब्र में, हदीस आहे सही सनद सां, शेख अलबानी सैया जे अंदरि हुनखे आंदो आहे, जॾहिं मैयत खे माण्हू दफ़न करे हलिया वेंदा आहिनि, पाण सुगरा फरमाइनि था त नमाज़ हुनजे सिरांदी खां अची वेंदी आहे, रोज़ा साॼे तरफ़ खां अची वेंदा आहिनि, ज़कात खाॿे तरफ़ खां अची वेंदी आहे, ऐं सदकात माउ पीउ सां उसने सलूक ॿियूं नेकियूं पहिरांदी खां अची वेंदियूं आहिनि। ॾिसो वरी बि इहा ॻाल्हि ॿुधाए थो हलां, अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। नमाज़ नज़र कोन थी अचे न, रोज़ा नज़र कोन था अचनि, पर इहे शयूं अची वेंदियूं क़ब्र में चौधारी मैयत जे। तव्हांजो उन मैयत खे अज़ाब क़ब्र थियणु कोन्हे, जॻह ई कोन बचंदी, अज़ाब थिए किथां? सिरांदी खां नमाज़ आहे, पहिरांदी खां नेक अमल आहिनि, सदकात आहिनि, माउ पीउ सां उसने सलूक आहे, साॼे तरफ़ खां रोज़ा आहिनि, खाॿे तरफ़ खां ज़कात आहे, चो तरफ़ उनखे मैयत खे नेक अमल घेरो करे वेंदा, उनखे अज़ाब थियणु कोन ॾींदा। मूंखे ॿुधायो, उन ॾींहुं ॿियो केरु तव्हांखे कमु ईंदो? को पीर छॾाईंदो, को मौलवी छॾाईंदो? ही नेक अमल उते बि कमु ईंदा। पाण सुगरा फरमाइनि था, जॾहिं माण्हू गुज़ारे थो, यतबउल मैयत सलासुन, 3 शयूं मैयत सां गॾु वञनि थियूं पोयां, अहलहू व मालहू व अमलहू, दोस्त वञनि था, माइट वञनि था, दफ़नाए मोटी था अचनि, सामान खड़ियो वञनि था, मोटाए था अचनि। हिकिड़ी शइ अॻिते रहे थी, बाक़ी हिकिड़ी शइ अॻिते वञे थी, उहा शइ कहिड़ी आहे? नेक अमल।
यादि रखी छॾियो, सभ खां वफ़ादार साथी इहे नेक अमल आहिनि, ॿिया सभु साथ छॾे वेंदा हलिया। अम्मा कोन चवंदी त पुट सां गॾु दफ़नायो, बाबा कोन चवंदो पुट सां गॾु दफ़नायो, पुट कोन चवंदो त बाबा सां गॾु दफ़नायो, दोस्त कोन चवंदो त दोस्त सां गॾु दफ़नायो। तुंहिंजो साह निकितो तोखां डिॼंदा, वेझा कोन ईंदा, जल्दी खणोसि दफ़नायोसि, तुंहिंजे भरिसां कोन ईंदा ख़ौफ़ जे करे। इहे इते ई तालुक रहिजी वेंदा हलिया। पर नेक अमल, निमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कात, सदकात, ख़ैरात, हुस्न सलूक माइटनि सां, माउ पीउ सां, हत्ता के जानवरनि सां, अल्लाह जी मख़लूक सां, इहे वॾियूं नेकियूं आहिनि। उहा औरत जन्नती थी वई न जे कुते उञाले खे पाणी पियारियो, उहा औरत जहन्नमी थी वई जे ॿिली खे मारियो। ॾिसो इस्लाम जे अंदरि अल्लाह जी मख़लूक जा हक़, कुते खे पाणी पियारण वारी जन्नत में पहुची वई, ॿिली खे मारण वारी जहन्नम रसीद थी वई। त अल्लाह जी मख़लूक वेचारी ते बि रहम कयो। ही जानवर जेके वेचारा हलनि पिया, पखी जेके वेचारा उॾामनि पिया, जीत जेके हलनि पिया, इन्हनि ते बि रहम करियो। इरहम मन फिल अर्ज़ यरहमक मन फिस समा। अल्लाह जे नबी फरमायो, तू धरती वारनि ते रहम कर, जेको आसमान में आहे उहो तो ते रहम कंदो। जॾहिं अल्लाह ॾिसे त मुंहिंजो ही बानू मुंहिंजी मख़लूक ते रहम करे पियो, अल्लाह तो ते रहम कंदो, यकीनन कंदो, छो त मुंहिंजे प्यारे पैगंबर फरमान, तू मख़लूक ते रहम कर, अल्लाह तो ते रहम कंदो। तंहिंजे करे ही भलारो महीनो अचे पियो, सभु जेके ॿाहिरि वेठा आहिनि तिन खे मां चवंदुसि, पंहिंजो पाण खे बि चवंदुसि, असांजी भेनरुनि खे बि त इन रमज़ान जे महीने मां भरपूर फ़ाइदो वठनि, गुनाह खां हींअर ई तौबा कनि, तौबा करे छॾियो, इस्तिग़फ़ार करियो, छो त तौबा में लेट न करियो, शैतान तव्हांखे बरगलाईंदो। अञा तुंहिंजी उमिरि बाक़ी पई आहे, अञा तूं नौजवान आहीं, गुनाह करे वठ, पोड़ो थी तौबा कजे। अदा के तोखे चयो त पोड़ो थींदे? तंहिंजे करे हींअर ई तौबा करे वठो, इस्तिग़फ़ार करियो। ऐं असांजो रब केॾो महिरबान आहे, ख़बर अथव केॾो महिरबान आहे। सची दिलि सां जॾहिं इंसान तौबा करे थो, अल्लाह छा फरमायो, फ़उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात, अल्लाह उन जूं बुरायूं बि नेकी में तब्दील करे छॾींदो, गुनाह बि नेकी में तब्दील। शर्त कहिड़ो आहे त तव्हां सची तौबा करियो, इस्तिग़फ़ार करियो, नमाज़नि जी पाबंदी करियो हींअर साण, ऐं अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। माण्हू अल्लाह खां दुआ घुरंदो आहे, अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला पाण सभिनी खे क़ुरान हदीस ते अमल करे तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोके प्रोग्राम असांजे मोहतरम दोस्त सरफराज़ अहमद खटी साहब उनजो इनेकाद कयो, एहतमाम कयो। अल्लाह ताला खां दुआ, अल्लाह ताला उनजूं महिनतूं क़बूल फरमाए। जिन दोस्तनि तावन कयो आहे, अल्लाह उनजो तावन क़बूल फरमाए। रब्बुल आलमीन असांखे दीन ते क़ाइमु रखे, असांजो मौत तौहीद ऐं सुन्नत ते फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। असांजी भेनरुनि ॿ सुवाल मोकिलिया आहिनि हुया। हा, इस्लाम में भिरूं सेट कराइण कीअं आहे? छा घर वारे जे चवण ते भिरूं सेट कराए सघे थी या न? इहो कंहिं भेण सुवाल कयो आहे, तमामु क़ीमती सुवाल आहे त जेकॾहिं घरवारो चवे पंहिंजी घरवारी खे त पंहिंजा भिरूं सनाह कराए, सेट कराए, त छा घरवारी खे इताअत करणी आहे घरवारे जी या न? इन जा ॿ जवाब आहिनि। पहिरीं त ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, ला ताअत लिमख़लूकिन फी मासियतिल ख़ालिक। जंहिं कम में ख़ालिक जी नाफ़रमानी थिए, अल्लाह जी नाफ़रमानी थिए, उन में मख़लूक जी इताअत कोन कबी। घरवारो हुजे, पीउ हुजे, केर बि हुजे, सभ खां वॾो हक़ अदा कंहिंजो आहे? अल्लाह जो हक़। सभ खां वॾो हक़ कंहिंजो आहे? अल्लाह जो हक़। अल्लाह जे हक़ जे मुक़ाबले में कंहिंजो हक़ कोन्हे, जेको ख़ालिक ऐं मालिक ऐं राज़िक़ आहे, जंहिंजा बेशुमार असां ते अहसान आहिनि। तंहिंजे करे हीउ जेको अमल आहे, अल्लाह जे रसूल लानत कई आहे उन्हनि औरतुनि ते जेके पंहिंजा वार ऐं भिरूं वग़ैरह सना कनि थियूं, पती न थियूं, उन्हनि ते लानत कई वई आहे। बुख़ारी जी रवायत आहे। तंहिंजे करे अमल नाजाइज़ आहे, हराम आहे। घर वारो चवे, ठुक हुनखे जवाबु ॾेई छॾियो, 100 दफ़ा नाराज़गी ते परवाह न आहे। अल्लाह जी नाराज़गी सभ खां वॾी जेका सा नुक़सानकार आहे। मुड़ुस नाराज़गी छा थींदो? बाद अहिड़ियूं औरतूं बि न सुञाणा, जॾहिं उन्हनि खे घर वारनि ग़ैर शरई कम ते मजबूर कयो, खुला वठी वयूं वरी। अल्लाह जी नाफ़रमानी असांखे कोन्हे करणी। तूं जन्नत में वठी कोन वेंदे असांखे, असांजा नेक अमल कमु ईंदा। तंहिंजे करे घर वारे खे बिल्कुलु जवाबु ॾेई छॾिजे, अल्लाह जी नाफ़रमानी न आहे करणी। मुड़ुसु ग़लति कमु चवे थो, उनजी इताअत कोन्हे करणी। ॿियो सुवाल आहे सर,
कंहिं जाइज़ कम लाइ इहो सिखा कनि त आम अलाह सां इहो कमु थिए, नफ़ली रोज़ो रखंदसि या नफ़ली निमाज़ पढ़ंदसि, इहो कमु जाइज़ आहे न? कुझु आलम चवनि था इहो करणु सही न आहे। भई हाणे जेकॾहिं को माण्हू बास बासे थो, ॾिसो क़ुर में बि अलाह ताला फरमायो त जेकॾहिं तव्हां बास बासियो, उहे माण्हू जेके बास बासींदा आहिनि से पूरी कंदा आहिनि। बास बासण बि इबादत आहे, तंहिंजे करे उनखे बास बासे छॾी आहे। उहो माण्हू बि हुजे बास बासी त आऊं बुआना जे मक़ाम ते उठ नहर कंदुसि। अलाह जिन बि फरमाए न औफ़ बि नज़र, पंहिंजी बास वञी पूरी कर। तंहिंजे करे को बास बासे थो त मूंखे रोज़ा रखणा आहिनि, मूंखे रोज़ा रखणा पवंदा, मूंखे नफ़ल पढ़णा आहिनि, मूंखे नफ़ल पढ़णा पवंदा, मूंखे माना त जेको सो ख़ैरात करणी आहे त ख़ैरात उन करणी पवंदी, छो त बास बासी आहे। अहिड़ी बास जंहिंमें अलाह जी नाफ़रमानी हुजे उहा पूरी कोन्हे करणी। बिलफर्द को बास बासे त आऊं वञी नौज़ बिल्लाह क़बर ते सजदो कंदुसि, अस्तग़फिरुल्लाह, कोन्हे पूरी करणी। या आऊं बास उहो माण्हू बासे त आऊं वञी नौज़ बिल्लाह शराब पींदुसि, अस्तग़फिरुल्लाह, अहिड़ी बास उनखे पूरी कोन्हे करणी जंहिंमें अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी हुजे। अलबत्ता बाद माण्हू जेके आहिनि पैसनि जी बास बासींदा आहिनि, तव्हां हेतिरो अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदुसि, उनजे बारे में हदीसूं अचनि थियूं त अल्लाह ताला कंजूस खां उनजो माल कढराए थो। अहिड़ियूं रिवायतूं अचनि थियूं, कंजूस खां उनजो माल कढराए थो। पर जेकॾहिं माण्हू बास बासे थो ऐं उहा शरई आहे, उन में गुनाह जो को बि कमु कोन्हे, त उनखे उहा बास पूरी करणी आहे। जवाब सवाल त इहो फेसबुक ते या हदीस बि आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि हवाले सां कहिड़ी बग़ैर हवाले हदीस ईंदी आहे त जंहिं माण्हू माना ख़ुशख़बरी ॾींहुं रमज़ान अचनि उनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾेई छॾियो। हा, इहे जेके रिवायतूं हलनि पियूं फेसबुक ते या सोशल मीडिया ते, बिल्कुलु हिननि जी का बि हक़ीक़त कोन्हे। त माना जेकॾहिं कंहिं जन्नती माना ख़ुशख़बरी ॾिनी, मुबारक ॾिनी, माना त रमज़ान जी, त हुनखे जन्नती मुबारक ॾियो, बिशारत ॾियो, अहिड़ी का बि सही हदीस कोन्हे। बाक़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान अचण खां अॻु में साहबा खे ख़ुशख़बरी ॾिनी त भलारो महीनो अचे पियो, उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन इहे जी मुबारक जो सिलसिलो शुरू थी वञे, इन जे बारे में वादे हदीस मूंखे का बि कोन मिली आहे। बाक़ी अहिड़े क़िस्म जी का हदीस त आई कोन जेका माना त हींअर ज़िक्र कई वई। वल्लाहु आलम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।